नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। न वक्त कराची मां ख़बर ॾींदा हलूं त कश्मीर मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर जमायत उलमा इस्लाम ऐं पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट PDM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान ते सख़्त तनक़ीद कई आहे। खैबर पख्तूनख्वा सूबे जे शहर टाक में जलसे ख़िताब कंदे अली अमीन गंडापुर मौलाना फज़लुर रहमान ते तनक़ीद कंदे चयो त मौलाना फज़लुर रहमान चवे तो त औरत जी हुक्मरानी हराम आहे। हिन चयो त मौलाना फज़लुर रहमान चवे तो औरत लाइ गैर मर्द नामहरम आहे, पर जॾहिं हू मरियम नवाज़ सां गॾु वेंदो आहे त ख़ुशी मां हिन जूं वाचियूं टिड़ी वेंदियूं आहिनि ऐं जॾहिं पंहिंजनि माण्हुनि वटि ईंदो आहे त हू कहिड़ो मुंहुं बणाईंदो आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त अॼुकल्ह मौलाना छा बणियल आहे, तव्हां खे ख़बर आहे? तव्हां मूंखे नोट ॾेखारियो, मुंहिंजो मुंड ठाहे। मतिलब हीअ आहे त जिते दाणू ॾियणो हुजे, तव्हां खे जेतिरी वॾी चोरी करणी हुजे, मौलाना फज़लुर रहमान खे माल ॾेई वापसि मोकिले छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।